आयत की शुरुआत छा ये माण्हू जेके अल्लाह जी रहमत खे इहे था वंडनि, रब जी रहमत खे इहे था विरहाइनि, अल्लाह जे खज़ाननि खे इहे माण्हू था विरहाइनि? न न हिन कसम न, अल्लाह फरमाए असां विरहाईंदा आहियूं। नहनु क़समना बैनहुम मईशतहुम फिल हयातिद दुनिया, दुनिया वाली जिंदगी में माण्हुनि जे रोज़गार खे, रिज़्क़ खे असीं विरहाईंदा आहियूं, असीं तक़सीम कंदा आहियूं। जेको माण्हुनि खे रोज़ी रिज़्क़ मिले थो न, अल्लाह फरमाए थो इहो विरहाइण वारो मां रब आहियां। फरमाया त वरफ़ाना बादहुम फौक़ बादिन दरजातिन, असां हिकिड़नि खे ॿियनि जे मथां दर्जनि में बुलंद कंदा आहियूं, कंहिंखे घटि, कंहिंखे मथे, कंहिंखे अञा मथे, या दर्जे बंदी असींदा। हिकिड़ा 4 भाइर आहिनि, मां बि हिकिड़ी, पीउ बि हिकिड़ो, हिकिड़ा वॾा मालदार ख़ुशहाल, हिकिड़ो भाउ लखनि करोड़नि में रांदियूं थो करे, हिकिड़ो वरी वेलो खाए थो त वेलो वेठो आहे। तव्हां ॾिठो आहे जी? असां पाण ई आहियूं, असां पाण ई ओड़े पाड़े में तव्हां ॾिसो न, किथे हिकिड़ो भाउ आहे, लख करोड़ रुपया मुंहिंजे हथ में, बंगला मायूं में वठा आहिनि, उन जो ई भाउ आहे, उन जो ई सौट आहे, उन जो ई वेझो रिश्तेदार आहे, वीचारो पेट जे लाइ परेशान आहे, नए कपिड़े जे लाइ परेशान आहे। रब फरमाए थो त इहा तक़सीम तव्हां कंदा आहियो, तव्हां ॾींदा आहियो माण्हुनि खे रोज़ी रिज़्क़? न न, अल्लाह फरमाए थो असीं आहियूं विरहाइण वारा। कंहिंखे घटि ॾियूं, कंहिंखे मथे ॾियूं, कंहिंखे थोरो ॾियूं, कंहिंखे घणो ॾियूं, कंहिंखे माला माल करे छॾियूं, कंहिंखे कंगाल करे छॾियूं, कंहिंखे ख़ुशहाल कयूं, कंहिंखे बदहाल कयूं, सभु करण वारो अल्लाह। केरु आहे? जेकी बि तव्हांखे जाशे मिली आहे न, इहा अल्लाह जी वंड आहे। चओ अल्लाह जा क़ुरान जा लफ़्ज़ आहिनि त नहनु क़समना बैनहुम, असां विरहायो आहे, हिन जे विच में असां विरहायो आहे मईशतहुम फिल हयातिद दुनिया, हिननि जी मईशत खे, हिननि जे रोज़गार खे, हिननि जे कारोबारनि खे, हिननि जे दाणे पाणी खे, हिननि जे खाध खुराक खे, लटे लिबास खे तक़सीम करण वारो मां अल्लाह आहियां। सुभान अल्लाह। ऐं जेको अल्लाह वंडे थो, जेके जेतिरो नसीब में लिखे थो उनखे उहा ई शइ मिलंदी। तोड़े हली तकड़ी, तोड़े हली विख, लिखे मजा लिख, लदई की न लती बुझो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वरी तोड़े हली तकड़ी, तोड़े हली विख, पर लिखे मजा लिख, लदई की न लती बुझो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तूं वॾी मेहनत करी, वॾी भॼन करी, वॾी कोशिश करी, या कोशिश न बि करी, पर थींदो ई उहे जीअं मुंहिंजो रब चाहे। मिलंदो ई छो जेको अल्लाह तुंहिंजे नसीब में लिखियो आहे। जा शइ तुंहिंजे नसीब में रब लिखी आहे, उहा तोखे ई मिलंदी, ॿियो केरु न खाई सघे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं जेका शइ ॿिए जे नसीब में रब लिखी आहे, तूं कोशिश करे 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 पंहिंजो मथो फाड़े विझ, पर उहा शइ न मिलंदी त न मिलंदी। अल्लाह करे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वञे न,
घणनि फिक्र में जान छुटी पवंदो सुभान एतिरे जानी वटि जो ठाहियो न अंदर में बिड़तियूं सौदा फिक्र जेके अथव सभिनी खां जान छुटी पवंदो बसि इहा हिकिड़ी ॻाल्हि सम्झो त न कसम न अलाह फरमाए थो मां विराए छॾियो वंडे छॾियो हर कंहिंखे हुनजो हिसो ॾेई छॾियो बरसरे अरदान विश्त बरसरे अरदान विश्त ई नसीब इब्नुल फला इब्नुल दाने दाने ते अल्लाह ताला लिखी छॾियो आहे त ही नसीब फलाणे पुट फलाणे जे जो आहे सुभान अल्लाह वो जेको दानो तव्हांजे नसीब में अल्लाह लिखियो आहे ॿियो को पंहिंजो मदद फाड़े विझे थो दानो मां खावां उहो न खाई सघंदो उहो वरी फिरी फिरी तव्हांखे मिलंदो सुभान अल्लाह सम्झो था तव्हां असांजे मथां ज़िमेदारी इहा आहे त असां पंहिंजे रब खे यादि कयूं पंहिंजे मालिक जो दर वठो छो त खज़ाना जो मालिक उहो आहे न उन खे राज़ी कबो उन जो दर वठबो उन जी फर्मा बरदारी कबी त पोइ उहो मालिक आहे जेको लिखियो अथसि उन लिखे खे ड्राहे बि सघे थो वधाए बि सघे थो घटाए बि सघे थो इहो वरी अलाह ताला जो फज़ल आहे जो हिकिड़े पाने जे मुक़द्दर में रोज़ी रब थोरी लिखी आहे पर वो अहिड़ो को कमु करे थो जो अलाह खे वणी थो वञे उहो जेको लिखियो थी उन खां वधाए ॿुधाए थो ॾेई छॾे सुभान अल्लाह हिकिड़े माण्हू जे लाइ अलाह ताला नसीब में घणो कुझु लिखियो आहे पर उहो बुरनि कमनि में कुझु नाफ़रमानी जे कमनि में मुब्तला थी थो वञे त अलाह ताला उन जी जेका लिखियल रोज़ी आहे उहा बि घटाए छॾियो हदीस पाक में आहे मदीने वारे साईं फरमायो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो त हिकिड़े माण्हू जे मुक़द्दर में अल्लाह ताला का रोज़ी लिखी आहे हदीस मफ़हूम ॿुधायां लफ़्ज़ प्रॉपर न पर मफ़हूम इएं आहे त हिकिड़ी शइ अल्लाह ताला पाणे जे नसीब में मुक़द्दर में लिखी आहे पर उहो को गुनाह थो करे विझे को नाफ़रमानी जो कमु थो करे विझे त उन लिखियल रोज़ी खां अल्लाह हुनखे महरूम करे छॾे तव्हां सम्झी हले न सम्झी ॻाल्हि मसलन हिकिड़े माण्हू जी बनी आहे बनी में कोकी अल्लाह ताला जे नसीब में लिखियो हो त हिनखे हे न हिन जरे बरवा वीह क़रार अन्न मिलंदो उन मुक़द्दर में लिखियल हो 20 क़रार हिनखे अन्न मिलंदो मिसाल ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ पर उन ज़िना चोरी कई को बेफ़रमानी जो कमु कयो पोइ जेके 20 क़रार लिखियल हुया उनजे नसीब में अल्लाह ताला का पोइ ॾांदी हुई 20 क़रार जा 20 मर्द कोन मिली कुकर अची वियो सोक अची वई पाणी ख़तमु थी वियो मसूर मारिजी वियो जीत लॻी विया गदर लॻी वियूं माकड़ अची वई मुसीबत अची वई उहा जेका मुक़द्दर में 20 क़रार लिखियल हुया उहा उनजे गुनाह जे सबबु उन रोज़ी खां महरूम अल्लाह तबारक व तआला फरमाते वमा अना बिज़ल्लामिन लिलअबीद मां अल्लाह पंहिंजे बांगनि सां ज़ुल्म कोन कंदो आहियां कंहिंसां नाइंसाफ़ी न कंदो आहियां जो हिकु उनखे ठहियल तयारु थियल फ़सुलु ऐं उनखे मां
ज़ुल्म करे उनखे बर्बाद करे छॾिया मां ज़ुल्म न कंदो आहियां भला किन कानून अनफुसहुम यज़लिमून पर पाण पंहिंजे जान सां तव्हां ज़ुल्म न कयो तव्हां गुनाह कयो था तव्हां बेफ़रमानी जा कम कयो था उन तव्हांजे बद अमलनि जे करे लिखियल रोज़ी खां अल्लाह ताला तव्हांखे महरूम करे हिकिड़ो माण्हू पियो मूंखे चवेसि मूंखे त का दुआ कयो अलाए छा मूंखे थियो आहे जो मां हीअं सोन में हथ थो विझां त मिटी थी थो ठहियल कम हींअर साम्हूं रोज़ी अचे थी मां हीअं हथ थो वधायां त रेखारे थिए मुंहिंजो ज़रूरतों में कमी आहे मूंखे घर वठी वियो दुआ जे लाइ हीअं पासे में मस्जिद हुजे वॾा पुराणा मस्जिद मुंहिंजो ही छा आहे इहा मस्जिद वरी तुंहिंजो घर हिनजी भित मस्जिद जी भित गॾु आहे वेंदो ई न माण्हू कॾहिं कॾहिं जुमे ते कॾहिं चाराणे ते कॾहिं कॾहिं वेंदो मूं चवां ॾिस अलाह जो घर तुंहिंजो घर गॾु ऐं 5 वक़्त लाउड ते आवाज़ हूंदी हुजे बिजली न हुजे लाउड न हले तॾहिं बि मुले जो आवाज़ तुंहिंजे कननि में ज़रूरु जे पासे में मुंहिंजो ॾिस तूं अलाह जे सद ते नथो वञे अलाह जी नाफ़रमानी थो करी इहा सज़ा आहे जो तूं ॾिसी थो तुंहिंजे रोज़ी साम्हूं आई आहे वरी तूं माण्हू रहिजी थो निकिरे पाण जो थी मुंहिंजे हथनि में सोन आहे तॾहिं बि मिटी थी थो वञे हलियो या तुंहिंजे अमलनि जी शामत मुंहिंजो तूं पंहिंजो पाण सुधार पंहिंजो पाण खे सुधार अलाह ताला तोखे रोज़ी जा दरवाज़ा खोले सुभान अल्लाह समझो था ई ॻाल्हि ॾाढी कम जहिड़ी आहे जेकॾहिं तव्हांखे इहा सम्झ में अचे कॾहिं बाने जे हिकिड़ो उसूल त इहो आहे अलाह ताला जो तरफ़ करीम रोज़ी हर कंहिंजी वंडे विराए लिखी छॾी आहे क़ुरान जी तव्हांखे आयत ॿुधाई त न मुक़सम भई न मईशतम अलाह ताला वंड विरासत करे छॾी आहे कंहिंखे बाग कंहिंखे सेर कंहिंखे मण कंहिंखे अधमण कंहिंखे खरा कंहिंखे 5 खरा रब वंड करे छॾी आहे उहा त मिलणी आहे पर कॾहिं गुनाह जे करे उहा लिखियल रोज़ी खां माण्हू महरूम थी वेंदी आहे कॾहिं नेकी जे कम फर्मा बरदारी जे कम करण सां जेका शइ लिखियल न बि हुजे अलाह ताला हुनखे उहा शइ ॾेई छॾींदो वधाए छॾींदो मालामाल सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये 3 ॻाल्हियूं तव्हांखे यादि करण जूं सॼी ज़िंदगी तव्हांखे कम ईंदी सॼी ज़िंदगी रुॻो अॼु न सुभाणे न सॼी ज़िंदगी तव्हांखे कम ईंदी सम्झो था तव्हां चङा थी वञो रब जा फर्माबरदार थी वञो सुठा कम कयो मतलब अल्लाह जी फर्माबरदारी वारा नबी सरदार जी गुलामी वारा इताअत वारा सुन्नत शरीयत दीन ते अमल कयो अल्लाह तव्हांखे खुशहाल सुभान अल्लाह बरकत मिले सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत मूसा जी ॻाल्हि ॿुधी थो जेको गरीब मिस्कीन मिलियो ॿुधी थो ॻाल्हि हाँ भाई ॿुधायो ॿुधायो जी ॿुधायो भाई ॿुधायो अरे चुप कयो वेठायो हले सम्झो अल्लाह सम्झो था न मुंहिंजी ॻाल्हि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे पियो तूर सेना जबल ते अल्लाह सां ॻाल्हियूं करण रस्ते में कोई माण्हू मिलियो कि मूसा सुना काॾे थो वञे कि वञा त तूर सेना जबल ते अल्लाह ताला जे निशान सां ॻाल्हियूं करण ते कि यार मुंहिंजो अर्ज़ु थी त अल्लाह वटि वञी मुंहिंजे रब खे अर्ज़ु कजे त मां हिकिड़ो वेलो खावां पोइ वरी बुख ते वेठो आहियां केॾीमहिल आहे केॾीमहिल लंघण ते वेठो आहे बच्चा औलाद पुट न्याणियूं बुख ते वेठो आहियां अलाह खे मुंहिंजो अर्ज़ु कर मूंखे बुख त न मां या मौला तुंहिंजे कनारे में कहिड़ी कोट आहे मूं ग़रीब खे तूं बुख थो मारी मूंसां महिरबानी कर इहो मुंहिंजे रब खे न्यापो ॾिजे
कोई तूर ते पोता अल्लाह ताला जल शान सां ॻाल्हियूं कयूं रब जी गुफ़्तार में उनमें था रब जी गुफ़्तार जी लज़्ज़त उन हमरा जी ॻाल्हि विसरी वियसि हज़रत मूसा का वो न्यापो हमरा जो विसरी जेमल वापस वरण लॻो अल्लाह ताला खुद फरमाए तो मूसा मुझे पांजड़े में को न्यापो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मालिक तो खाका शेख जी का नहीं कुछ समझार जो हाणे मूंखे ॿुधाए त मां उन जे बारे खे कहिड़ो जवाब ॾियां सुभान रब फरमाए त मूसा उन खे वञी चयो त उन जे मुक़द्दर में उन जे नसीब में रोज़ी थोरी लिखी कर क्या रोज़ी थोरी लिखी कर ऐं उन जी उमिरि वॾी लिखी कर ज़िंदगी वॾी थी कर मुक़द्दर में रोज़ी थोड़ी आ उम्र वॾी आ कोने आहे उधर वॾियास तो उम्र वॾी आ सुभान अल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी पैगाम ॾिनोसि चई हाणे जॾहिं वरी वञी न अलाह रब खे अर्ज़ु कजांइ जेको सॼी ज़िंदगी मुंहिंजो लिखियो अथई हिकिड़ो भेरो मूंखे ॾे बसि मां वरी न घुरंदुसि हाणे हेकर त खाई ड्रॉ कयां पोइ मरां त पियो मरां पर हेकर त ड्रॉ कयां बसि सुख जो टुकुर खाइण जहिड़ा सिकी मो आया सुभान अल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं ॿियो भेरो आया रब्बुल आलमीन जे शान खे अर्ज़ु गुज़ारियूं अल्लाह ताला फरमाए मूसा हाणे हिन जी सॼी ज़िंदगी जी रोज़ी हिकिड़ो भेरो ॾींदोसांसि जॾहिं मूंखां वरी न घुर अहिड़ो सबबु थियो जो हिनखे जजी रक़म मिली जजा पैसा मिलिया वो जेका सॼी ज़िंदगी जी रोज़ी लिखियल हिकिड़ो भेरो मिली हिन वरी ख़ुदा जे पाने ईअं कयो जो जेकी को लख हुया हज़ार हुया या जेतिरी सॼी ज़िंदगी जो मुक़द्दर हुयो हिन ईअं कयो जो सॼे ओड़े पाड़े में जेके ग़रीब मिस्कीन बेनूं मंगता साहिरो सभिनी खे दावत ॾिनो मुंहिंजी दावत वञे खाओ ख़ुदा वास्ते जी ख़ैरात पर जेकी बि रक़म हुयसि न अटो वरितई चांवर वरितई पंड वरितई पोल मानू भत बाट वॾो एतमाम कयई उहा जेकी बि रोज़ी मिली सॼी ज़िंदगी जी पाण खाधई बचनि खे खाराई बि अलाह जे रस्ते में ख़ैरात करे हिकिड़ी पाई बि बचाए न रखी सुभान अल्लाह हिकिड़े ॾींहं खे सुभान अल्लाह हाणे ॿियो ॾींहुं थियो त कल्लो कंहिंखां वधीक रोज़ी मिलियसि वरी हिन ग़रीब मिस्कीननि खे चयो बाबा ॻाल्हि ॿुधो इहो पिनो पिनो न मुंहिंजी दावत सुभाणे मुंहिंजी दावत करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे हिन जो पिन ते टुकुर न मिलियो उन्हनि खे जो अहिड़ा माल मिलनि कलकते वेठी टे ॾींहं ते अञा वधीक रोज़ी मिलसि पर घटि न कई बचाए न रखी सभु खाधई बचनि खे खाराई रब जे रस्ते में ख़ैरात कई ईअं सी रोज़ इनकी ख़ैरात पई हले पंडू पियो पुसनि देगियूं पियूं रजनि ख़ल्क़ ख़ुदा जी पई खाए ऐं ॿिए ॾींहं ते अञा वधीक खोट न पई थिए ॾींहों ॾींहुं वञे वधंदो वञे हिनखे बरकत पहुचे इहा ॻाल्हि हज़रत मूसा जी कोसी हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ु कई ना मालिक इहो रात त मूं न सघियो तो ते चयो त जी उमिरि घणी लिखी अथमि रोज़ी थोरी लिखी अथमि ऐं हिनखे विराए थोरी थो ॾिए हालो पाण पियो थो खाए आज पियो थो खाए रब करीम फरमाइसि त मूसा बराबरि इन जे मुक़द्दर में न कसम न पई न वो जेको विरासत में थोरो लिखियो जेको तोखे ॿुधाए पर हिनखे जेका उहा ज़िंदगी जी फंड मूं गॾु करे ॾिनी हिन वरी मुंहिंजे रस्ते में ख़ैरात करी मूंखे मोटाए ॾिनई मां कंहिंजो कर्ज़ रखंदो त कोन आहियां मन चाह बिल हसरत करो अशरम सालिया हिकु मुंहिंजे ते रस्ते में ॾींदो त न हुअ वधाए ॾींदो मूंसां सौदो थो करे पोइ मां कोटाईंदो सां त कोन न घटाईंदो सां त कोन न हे रोज़ मुंहिंजे रस्ते में ॾिए थो मां रोज़
साडे ये ख़ैरात कंदो रहंदो मुंहिंजे रस्ते ते ईंदो रहंदो क़यामत अची वेंदी मुंहिंजे रिज़्क़ में तंगी न ईंदी खोट न ईंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो ये दिल हुजे अलाह जे रस्ते में ॾियण जी अलाह ने पैसो सभिनी खे ॾिनो आहे सुठो केरु कोन्हे सम्झो था पर उहा दिल हुजे न रब जे रस्ते में ॾियण त इहो सब ख़ैरात हिकिड़ो साले अमल आहे इन जे सदके अलाह ताला वधाए थो तहज्जुद जी नमाज़ जेको पढ़े तहज्जुद जी नमाज़ रात जे टाइम में तहज्जुद पढ़े अलाह उनकी रोज़ी खे वधाए सुभान अल्लाह चाश्त जी जेका नमाज़ आहे चाश्त कचड़ी मुंजद 10 साढ़े 10 बजे 4 रकातूं नमाज़ नफ़िल आहे 10 साढ़े 10 बजे ॾींहं जेको चाश्त जूं 4 रकातूं नमाज़ पढ़े अल्लाह ताला उनजी रोज़ी में बरकत विझी छॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह चो ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह हिकिड़ो 100 भेरा जेको पढ़े रोज़ानो पाबंदी सां मदीने वाले साईं फरमाए तो मां मोहम्मद जो ज़ामिन आहियां कॾहिं बि फाको न ॾिसंदो रोज़ी जी तंगी न सुभान अल्लाह सुभान अल्लाह करें सो जी सुभान अल्लाह इंशाअल्लाह सुभान अल्लाह व हम्दिही सुभान अल्लाह अज़ीम सुभान अल्लाह व हम्दिही सुभान अल्लाह अज़ीम सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम सुभान अल्लाह व हम्दिही सुभान अल्लाह अज़ीम 100 भेरा रोज बगैर नाखे जे जेको पढ़े अल्लाह ताला जल शानो उनके कॾहिं बि रोज़ीअ में तंगी न ॾी सुभान अल्लाह भली मुक़द्दर में थोरी लिखियल अथसि पर इन कलमे जी बरकत सां रब उनखे माला माल करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां तव्हांखे नुस्ख़ा थो ॿुधायां रोज़ी वधाइण जा सम्झो था मदीने वाले साईं फरमायो सुनान अबू दाऊद में ॻाल्हि हदीस मन लज़िमल इस्तिग़फ़ार जेको माण्हू इस्तिग़फ़ार पाबंदी सां पढ़े लाज़िम पाण ते लाज़िम करे वठे यकीनी तरह सां रोज़ पढ़े उन में नासो न विझे अॼु पढ़े सुभाणे न पढ़े परीअ पढ़े वरी अरीअ न पढ़े ईअं न पाबंदी सां इस्तिग़फ़ार रोज़ानो पाबंदी सां 100 भेरा पढ़े 200 भेरा पढ़े 400 भेरा जेतिरो बि मुक़रर करे पाण खे उहा पढ़ंदो रहे जअलल्लाहु मिन कुल्लि ज़ीक़िन मख़रजा मिन कुल्लि हम्मिन फरजा व रज़क़हू मिन हैसु ला यहतसिब सुभान अल्लाह पाबंदी सां इस्तिग़फ़ार पढ़े उन सां 3 महिरबानियूं थींदियूं सुभान अल्लाह कहिड़ियूं 3 महिरबानियूं थींदियूं मिन कुल्लि ज़ीक़िन मख़रजा हर तंगीअ मां निकिरण जी जाइ कोन्हे सुभान अल्लाह का बि तंगी अची वई यकदम अल्लाह ताला उनजे लाइ रस्तो खोले ॾींदो जीअं अटे मां वार निकिरी वञे न इहे मुश्किल ईअं वञे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिन कुल्लि हम्मिन फरजा हर दुख गम वजा अल्लाह ताला खे कुशादगी जो रस्तो खोले ॾींदो सुभान अल्लाह हिकिड़ी ॻाल्हि वरज़क़हू मिन हैसु ला यहतसिब ऐं उनखे अहिड़ी जाइ तो रब रिज़्क़ ॾींदो जिते उनजो वहम ऐं गुमान बि न हूंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ी सोच फिक्र में हूंदी आहे ॻाल्हि त भॻवान गुमान आहे इन में शाम जो मुरादी मूंखे मिलंदी मिसाल मुंहिंजो 10,000 जो कारोबार थियो त घटि में घटि 1,000-1,500 त नफ़ो मिलंदो न बनी वारे खे गुमान आहे त मुंहिंजी बनी फसल लहंदो 6 महीने कमल विझो आहे कमल लहंदो मूं बकर कयो आहे इन मूं मिलंदो हिकिड़ो माण्हू हथे ख़ाली आहे उनखे कहिड़ो आसरो आहे
न रन न कौरिंदी न बनी न धन न दौलत न दुकान न कारोबार न नौकरी कुछ भी ना है पर उन्हें के रोजी की तो मिलती है जो फाहम गुमान न हुआ अल्लाह ताला उन्हें तो रोजी दे रहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये गैर एहतिसाबी रिज़्क़ यानी जिते वहम गुमान न हुजे उतो अल्लाह ताला रोजी दे रहे काम समझ में आएगा हाँ अस्तग़फ़ार पाबंदी ना पढ़ो खैर की रोजी करे तो जेकर तव्हां सुभान अल्लाह व हम्दी सुभान अल्लाह अज़ीम पाबंदी ना पढ़ो रोजी में बरकत पवंदी तहज्जुद नमाज़ पढ़ो रोजी में बरकत पवंदी इशराक जो कई नमाज़ पढ़ो चाशनी की नमाज़ पढ़ो अल्लाह ताला रोजी के वधाई समझो आई कुछ एड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेकी रोज़ी खे तब्दील कंदियूं ऐं लिखियल रोज़ी खां महरूम करे छॾींदियूं उहे कुझु ॻाल्हियूं ॿुधायां हिकिड़ो ज़िना ज़िना मालदार खुशहाल पैसे रोकण वारो अॼु न सुभाणे सुभाणे न पढ़ी नेठ हिनखे कंगाल ऐं बदहाल करे अज़िना युख़रिजुल बिना ज़िना माण्हू जी पार पटे छॾींदी आहे ज़िनाकारी जेका अथव न रिज़्क़ जी रोज़ी जी बरकत कंदी ज़ामी माण्हू भली करोड़पति हुजे भली कारोबार वारो हुजे पर वो मक़रूज़ हूंदो कर्ज़ी हूंदो बैंकुनि जो कर्ज़ी मुंहिंजा दोस्तनि यारनि जो कर्ज़ी गुज़िरियल हुकूमत में हिकिड़ो वज़ीर हुयो वज़ीर ईद जे ॾींहुं माण्हू मिलण वियसि थींदो आहे नारी नारी कमदार करण वारी वॾेरे सवेरे विया ईद ईद जो कॾहिं केतिरो आहे तव्हां सम्झंदा हूंदो मां वज़ीर रहियो आहियां मां हेॾो मालदार आहियां मां ईद जे ॾींहुं कसम सां बि चवां हे जेके कपिड़ा ईद ते पाता अथव न इहे बि वज़ीर मां दुकानदार खां उधार घुराए वठंदा चई त मुंहिंजो हिते पंहिंजे शहर में बंगलो आहे हैदराबाद में बंगलो आहे कराची में बंगलो आहे इहे अढ़ाई बंगला खपाया मुंहिंजा सॼा कड़िया आहिनि ज़मीन जा उहे कड़िया ज़मीन जा खपाया त बि मूं त कर्ज़ जेको आहे उहो कर्ज़ लाहे कोन सघंदुसि तव्हां हारियुनि खे बि चयो तव्हां इहो पंहिंजो दाल रोटी खाई सुठा पिया आहियो न मां जेसीं ताईं नशे जी गोरी नथो खावां तेसीं मूंखे निंड कोन थी पुट जेकी ज़िना कनि था न भली करोड़पति ज़ाहिर में अची पको बसो अंदर मिड़े जो अॻियूं ॾिसण में तव्हां सम्झंदो त हिकिड़ो प्राडो गाॾी अथसि लैंड क्रूज़र गाॾी अथसि हेॾो बंगलो अथसि पर ज़िनाकार माण्हू कॾहिं बि सुख सां सुकून सां न हूंदो उहा ज़िना जेका आहे न उनजो अमुन चैन रिज़्क़ जी बरकत सभु खणाए ॿियो कंहिंजी दिलि आज़ाद कंहिंजी दिलि दुखाए के ग़रीब मिस्कीन जी दिलि आज़ारण कंहिंखे बेगुनाह सताइण इहो अहिड़ो कमु अथव जो रोज़ी रिज़्क़ खे ॻुझो अची वियो हिते हिन मस्जिद में केवला साईं वटि हिकिड़ो माण्हू वठी आया चले वांगुरु पियो ॻाल्हाए कल्ह फिरी वञे कंहिंजी चयोसीं ही पंहिंजे वॾो शहर आहे ज़िले जो शहर आहे चई उन ज़िले जे शहर जो वॾे में वॾो पैसे वारो ही हुयो वॾे में वॾो दौलतमंद माण्हू ही हुयो चई त मग़रिब नमाज़ खां पोइ सिजदे खां पोइ ईअं हंडी
कड़ी पे बस घर में पानी भर के दो चाय देला या कुछ के खाते पीते जला ये हड्डी चढ़े रही पानी भर के मारो दरवाजे ते फकीर सदा इला वास्ते केरा करे वाला वास्ते केरा करे ये हंडी पानी की ये कपड़ो में ये लो गर्म हुई ना ये खड़ी ये उन्हें फकीर के पैरों के घर उन्होंने मिस्कीन ने पैर से तुमने भागा खैरात में थोड़ी देर के सारी छोड़ो ते करो पानी छोड़ो आई उनको बोलो दिमाग खराब क्यों पैसे तो नशो फिर रात जो उसको बैठा जाए सर्जरी तो करते तक इतने शाम जो फिर ना गर्म पानी में फकीर के पैरों पे हरे फकीर रही मुकदो जो और वह उनकी खाई जैसे वो दौलत वही मिलके तो वही माल या चलो थी वो पागल थी वो कितु बदल में दाखिल कयो दूर से इलाज थिया पर नफसियाती डॉक्टर ने इलाज किया फायदो न थिया चौदा फकीर जी वजी जरूरी था अल्लाह हमारो वटि खणी आयो त दुआ करो त इनके इन मुसीबत को जान से फकीर जी पिट लगे तो फकीर काली को अल्लाह हमारो दुआ पूरी काली को समझा मोला तीन मोला भाई प्रमाण को लिखियो त माई की मागेरी मातार दोमें सो खीर भी गए पासे में गिट्टी हुई बारी में जे लो रहा इकट्ठा तो मना हुआ है ना ये गसोजे वो तो फकीर रह गए ओमा बाबू खारो या ओना के खीर न पड़ी नहीं है माई खा पा हलाल बना बोले खीर करने नहीं से पर तो फकीर के छह बजे नहीं को कटिया लफ्ज डाला फकीर का लफ्ज निकाले खीर को नेला के वो मालूम को फकीर दले लो ही रात गुजरी सुबह जो ये धरान वो जो माल का है निकता माल चारण देला ये वीदा शाम जो ही माल चारे गोटी दा सके शहर जो वो जो माल ये शाम थी वही न माल मोटो न धना हो गया सिद्ध रही प्राप्त थी वही अच्छा थी वो सके मोटो जो माल मैं हूँ गई हूँ बकरी हूँ दूँ धर फर टक्कर न माल मोटियो न धरा मोटियो रात ढली वही बोला शुरू करो सही है मिसाल मातरी जो आज पाले रोटी तुम्हारो भाग तेरी धकायो और उनको गुलाम में दरते ही रोटे को मन खाते ही बोले बिचार मका के यार तू चुप करे तो नहीं करेगा किन पे आपको क्या करी तकलीफ थी नशे बोले तो दुनिया भर अल्लाह बोले बीठा माल जी खबर ही न पई पेरो ही नजर न आता लेटा दे माल भी न माल जी खबर न को धना रुपया माल जी को सही माल में सोचो में था छाती भी हो काफी माल का भी हो उन्हें मानी गाल की इन्हें को फकीर आयो तो उन्हें फकीर मुखों गिरो खीर मुझे मन मुला को नहीं खीर जे खीर को नहीं तो माल बना तो को नहीं खीर अंदर पेरी को बोले चली तो ये को चला आने फकीर सेनानी रे काले जो लोग तो बोले तो बोले उतना के फकीर तेरे ऊपर काले बीए गुजरियो कभी गुजरिया पंजे गुजरिया आप तो गुजरियो 6 महीना गुजरिया पर न माल मोटियो न धरा मोटिया ओ साल पूरो गुजरियो घणो साल पूरो गुजरियो तो वो सागो फकीर तो दे रे माई ने तो दुनिया में फकीर ओए बुकारो
अल्लाह माई लड़की जो बटुको कोटवाला गनजा बाबा फकीर दुआ करे बाबा नाराज बसी अला वास्ते माफ करे माई को गलती दी वही माई को के चई में नीचे करे वेठी माफ करे बचाए जा ठोके जाने जो तो जो माल को न माल को जो धना हो गया जी बाबा खैर खैर आ माल भी तो धना भी दा ठोके जाते शाम थी तो धना में मोटी आया माल मोटी है हक सोना हक सच्चे कोठ जो माल धना हरी मोटी है इहो वाक्य मौलाना दीन मोहम्मद भाई पक्को हुए वाले हदीस इहो गैर मुकल्लद उन्हें को वाक्य लिखियो तस्करा मशाइख सिंध में वो जिन धना मोटिया मालूम आयो शाम जो तो कोठ वाला ने मेरे रमू कमू ने गोरे काटे सजो साल पूती आओ काने जाओ मैं हम तेरा खाने जाओ तो शाम था जो सुबह जो माल काहे जाए शाम जो मोटी आए ये रीता है माल काहे थी माल काहे मोटी आए हाने हिनन को चवान देना साल वो धना का नंद माल काहे सुबह जो गए शाम जो मोटी आए हक सोना हक मुझे तो फकीर की दिल मुखानी है फकीर की का दिल आजादी थी ना पूरे जो के कोट वाले की सजा हुई कदे तवा के ईसाई दा कयो के तो खाई दा कयो के तो खाए ईसाई सब सत्य सतमो दे उन सा रोजी की बरकत खरीदी मालूम रही के फकीर की का बददुआ की वही तबाही बर्बाद कर देती मीर हुंदा मीर की बादशाही हुई सिंध में वो फतह फकीर हो फतह